पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्री सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब नवाबशाह ज़रदारी हाउस का ابائي قبرستان بالو जा कबा में पहुची पंहिंजे वालिद मरहूम सरदार हाकम अली ज़रदारी ऐं ॿियनि अज़ीज़न जे क़बरुनि ते गुल नछावर करे फाते خواني कई। अॻूणे पार्लियामेंट्री सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सां गॾु पीपल्स पार्टीअ जे अॻुवाण जनाब हाजी अली हसन ज़रदारी साहब, रئيس आशिक हुसैन ज़रदारी साहब, अॻूणो MPA समाट जो सरदार जाम तमाची उन्नड़ साहब, अॻूणो MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह साहब ऐं ॿियनि पिणु मरहूम रئيس हाकम अली ज़रदारी क़बरन ते दरगाह बालूअ जा कुबा जे क़बर ते गुल निछावर करे दुआ पिणु घुरी। फारूक जूणेजो, عبرت نيوز।